ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन अब्दुल वहाब अब्बासी जी हिदायत ते ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन तालका खिपरो जे सदर अमीन हिंगो जो जनरल सेक्रेटरी इस्माइल राजड़ मॉनिटरिंग सेल इंफॉर्मेशन सिंध अख्तर अली कुंबर आमिर जट बिलावल समेजो विजय सोनी ऐं ॿियनि ज़िला सांगड़ी तालके खिपरो में सांगड़ रोड ते क़ाइम मैनपुड़ी जी फैक्ट्री ते ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जी टीम जो छापो। जिते हज़ारनि जी तइदाद में मैनपुड़ियों उन जो सामान मौजूद हो। ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन की टीम जैमल उते पुगी तो उते मैनपुड़ियों ठाहिण जो कम जारी हो। जैमल उते जे रहवासियुनि समेत केतिरा ई माण्हू उन जगह ते पुजी विया ऐं ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन की टीम के जस ॾिनी। रहवासियुनि जो चवणु आहे त असांखे नाज़ आहे ह्यूमन राइट्स की टीम ते जो ज़हर जी दुकान के वाइखो करे असांजी नौजवान नस्ल के तबाह थियण खां बचायो आहे। बे तरफ़ छापे जे 2 कलाक गुज़रण खां पोइ पुलिस उते पुगी ऐं उते पयल मंशियात पंहिंजे कब्ज़े में वरिती, जॾहिं त सहाफ़ी हज़रात भी उन मौक़े ते उते पुजी विया। बे तरफ़ ज़रियनि खां मालूम थियो आहे त हिते कुदो कारोबार हैदराबाद जो हामिद लाला पंहिंजी सरपरस्ती में हलाए रहियो आहे, जॾहिं त खिपरो में रमज़ान राजर इन फैक्ट्री जो कर्ता धर्ता आहे जेको हिते सरेआम नौजवान नस्ल के नशे जो आदी बणाए रहियो आहे। HRJD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरूं अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।